अदा हे जेको जहान अलाह साईं पैदा कयो आहे, हिकिड़े अलाह साईं इन सॼे जहान खे ख़लकियो आहे। कंहिंजे सदको हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदको, कंहिंजे तोफ़ेले हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तोफ़ेले। पोइ हे दरिया, जबल, नदियूं, वाह, पखी, जीत, जेके बि मखलूक आहे अलाह साईं पंहिंजे हबीब जे सदको ख़लकी आहे। वरी उन हबीब जी उम्मत मूं वरी असां अचूं था, जंहिंजे करे असां इंसान खे सॼी मखलूक जे मथां शरफ़ आहे। माना अलाह साईं उनजे मथां कयो आहे असांखे, सॼी मखलूक असांजे हेठों करे ॾिनी अथई। ॾिसो था ढोर आहे, ढगी आहे, छा बि आहे, केॾो अलाह साईं इंसान खे मग़ज़ ॾिनो आहे। हे जहाज़, ट्रपड़, गाॾियूं, टीवियूं, रेडिया, लारियूं, गाॾियूं, केतिरो इंसान ठाहे थो। पर हाणे जेको मोबाइलियूं, ट्रपड़, इन जी मग़ज़ में कंहिं ताक़त विधी आहे, कंहिं पावर विधो आहे? अलाह साईं। अलाह साईं हर शइ मखलूक पैदा कई आहे। उन सां गॾु अलाह साईं हिकिड़ा पखी बि पैदा कया आहिनि, सम्झो था। असां नंढा हूंदा हुआसीं, पोइ तोता हूंदा हुआ। तोतनि जा तव्हां राणी बाग में वेंदव, कराची ऐं हैदराबाद में इलाही क़िस्म आहिनि। के ॻाढ़ा आहिनि, के अछा आहिनि, के झिरकिन जेतिरा, के हिलनि जेॾा, के कबरा, के ॻाढ़ा। पर आम तोतो जेको, के सावा। असांजो जेको तोतो आम अॻे हूंदो हो, उहो साए रंग जो। पोइ साओ तोता जाम हूंदा। पोइ असां वेंदा हुआसीं, धेरा माण्हू रखनि कणकनि जा या सारनि जा, पोइ जंहिं महिल खणी वञनि तो सारियूं ॼमी वेंदियूं। पोइ तोता असुर जो ईंदा आहिनि, टिल 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 टिल, ही ॿोली मिठड़ी मिठड़ी करनि, असुर जो थी। वरी उनजो चतू जेको हूंदो आहे तोतो सिंधी, ॻाढ़ी चोंप, छा साए रंग जो हूंदो आहे। ऐं हिन जी गानी हूंदी आहे पयल हेठि, ये गेरे गानी हूंदी आहे। ऐं चोंप चतूअ जी ॻाढ़ी हूंदी आहे वरियल। उहो एॾी तेज़ हूंदी आहे चोंप, जेके चपो हुजे न, रत कढी फिटी करे, तमामु तेज़ हूंदी आहे। पोइ चंपनि सां झले करे खाईंदो आहे। हा, ये नोरीड़ो चंपनि सां झले खाईंदो आहे न, हे बि चंपनि सां झले खाईंदो आहे। जंहिंजे करे चवंदा आहिनि नाजाइज़ आहे, न खाईंदा आहिनि, मकरूह आहे, सम्झो था। हंबली मज़हब वारा खाईंदा आहिनि तोतो ऐं घोड़ो, मकरूह आहे दिलि मने। बाक़ी छो त चंपनि सां थो खाए। ऐं तोतो सुहिणो पखी आहे, हुनजी ॿोली। तव्हां हिकिड़ा नंढा नंढा तोता वरी छा कंदा हुते मारी, अॻे जंहिं महिल घणा तोता हूंदा हुआ, पोइ तोता जंहिं महिल घणा हूंदा हुआ, पोइ लवा हूंदा हुआ घणा, या वण घणा हूंदा हुआ, पुराणा वण। पोइ काठ कुटड़ो हूंदो आहे हिकिड़ो, टुक 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 करे अंदरि ॾरड़ ठाहींदो वेंदो आहे। पोइ ॾरड़ ठाहे पाण बि जेको बचा हुन में कढे, पोइ हुनखे छॾे वेंदो आहे। पोइ हुन में कबर, तोतो, चिबरो या को ॿी शइ अची उहो वरी हुन ते कब्ज़ो करे, कबरियूं अची हुन ते कब्ज़ो करे हुन में आना बचा उन में करदा। पोइ तोता अॻे जाम हूंदा, पोइ वठी करे तोता माण्हू जा नंढा बच्चा, पूरी ज़बान तोते जी थींदी आहे माण्हू वांगुरु। ज़बान नंढो तोते जो बच्चो हुजे, पर थोरा ॼायल माण्हू वठी ईंदा, उनखे सेखारींदा, मिठू मिठू, हो बि कंदो मिठू न। वरी पुट वरी पोइ सेखारींदा वॾा थींदा। वरी पुट वरी वरी चवंदा चोर 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 चोर। वरी राणी, अम्मा, अधी, भाऊ, वरी सलाम, पेर मथे करे टिकन ते रखी सलाम करे। वरी मिठू चूरी खाईंदे, मिठू कंदो अहिड़ो मिठी ॿोली करे। हा, उहे वरी तोता विकामबा पिंजरनि में माण्हू विकिणी, पोइ वरी वॾा वॾा माण्हू वठी करे उनखे धारींदा, ज़मीनदार माण्हू। वरी ज़ाइफ़ां जेको ज़ाला हूंदियूं या धीअर हूंदियूं, उनखे खटो अटो, साफ़ पाणी, चूरी, मेवो, इहे ॾाढा वणंदा आहिनि। टमाटो, मिर्च थियो, उहो टुक टुक करे खाईंदा आहिनि, चंबा विझी करे चोंब खाईंदा आहिनि। वरी तव्हां ॾिसो न, उन पिंजरे में अंदरूं वरी हिकिड़ी डोली थींदी आहे, उन में लुड़ंदा आहिनि ईअं एॾा एॾा के वरी हिरी वञनि पखी, उनखे कढी छॾनि त वरी घुमी फिरी वरी अची ॿाहिरि वेही रहनि। वरी जॾहिं नओं नओं माण्हू
अचे उनखे बीबी चोर 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 मिठू मालकाणी छा चवंदी उहा छोकिरी जा माई घर वारी या उन छोकिरे जी या ज़मीनदार जी या जे तोतो पालियो हूंदो हुनजी धीअ मिठू चोर न आहे पंहिंजो आहे पंहिंजो आहे पंहिंजो आहे सलाम सलाम वरी सलाम वरी ॿिली सताईंदी आहे तोतनि खे वरी ॿिली कंहिं महिल अचे म्याऊ म्याऊ मिठू तोखे कुझु न कंदी पालतू ॿिली आहे कुझु न कंदी पोइ ॿिली हली वञे वरी अंदरि अची वेही रहनि पोइ माण्हू ईंदा वॾा वॾा वापारी उहो मारी टोकरा हूंदा आहिनि मथां ॾिसंदा तोतो काॾो कख ढोईंदा आहिनि वरी कख ढोए करे वणनि में ढोईंदा आहिनि कख ढोए वरी आना लाहींदा आहिनि आख़िर लाइ घणो करे पखी 4 आना लाहींदा आहिनि ॿेरो कबूतर ॿलाईंदो आहे बाक़ी ॿिया तोता या ॿिया पखी 4 आना लाहींदा आहिनि टुकड़ियूं त जाम लाहींदियूं आहिनि अदा हे ॾिसंदा त हाणे कख ढोए थियो हुनजो तजुर्बो हूंदो आहे ऐं 15 ॾींहं 20 ॾींहं कख ढोईंदा वरी आरो कंदी पोइ ॾिसंदा चकर ॾींदा त बराबरि ॿचा हिन कढिया आहिनि ॿचा वरी वठी करे उहो पाले करे उहो वापारी माण्हू शहरनि में या ॿाहिराड़नि में वरी ॾींदा आहिनि त जीअं हुनखे ॿोली सेखारनि सम्झो था उहो हुनखे ॿोली सेखारे थी पोइ हिकिड़ो छोकिरो तमामु ॾिंगो माना कंहिं चोरी करे कंहिंखे गारियूं ॾे कंहिंखे विड़े सुबुह जो मथे ते क़ुर शरीफ़ न पढ़णु वञे निमाज़ न वञे स्कूल ते न वञे केतिरा ॿार थींदा अथव अहिड़ा हिकिड़ा सदोरा ॿार पंहिंजो माउ पीउ चएसि ॿियो चएसि उनजो कमु कंदा अगाट में कमु कंदा उहो माण्हू हुनखे साराईंदा जिन माण्हू साराईंदा अलाह साईं बि उन माण्हूअ जी साराह कंदा सम्झो था त कहिड़ो सुहिणो आहे कहिड़ो भलो आहे पोइ मलाइकनि खे चवंदो ॾिस फलाणो छोकिरो कहिड़ो सुहिणो आहे कमु थो करे मुंहिंजे चवण ते हले थो मुंहिंजी मखलूक जी ख़िदमत करे थो ॾिसंदा केतिरा ॿार पातड़ा भरींदा आहिनि त जानवरनि साधारण खे वरी पाणी पीअंदा आहिनि या को नंढड़ो को काथे सतायल हूंदी आहे ॿिली या कोतीअ जो गुलर उनखे ॿार करे शुकुर विझी ईंदा आहिनि त जीअं अलाह साईं राज़ी थिए अदा हे तोतो ॿचा कढी वियो हिकिड़े ॾियारे मारीअ खे ख़बर न हुई त ॿचनि जा कढी वियो हिकिड़े ॾियारे उहो छोकिरो जे वियो त माणस खे माउ खे चई मां ॻाल्हि त ॿुध पिणस वेठो ॿाहिरि वेठा तोतो ॿचा कढिया चई न खणजांइ अबा गुनाह आहे तुंहिंजो भेण आहे भाउ आहे नंढड़ा आहिनि को खणी वञे या हुनखे को विढ़े त माउ पीउ असां केॾो तकलीफ़ ॾींदासीं मिला चक उॾारे वञे चई मां पोइ मां धारिया आहिनि न चई न पुटु धार न अहिड़ो तूं नथो वञे त बाज़ारि मां तूं वठि वञी बाक़ी ॿचा ईंदा खणंदी असां अलाह खे मथां नाराज़ थी वञे छोकिरो ज़िदी हो छोकिरे छा सोचो वियो हिकिड़े ॾियारे तो ॿचा चङा झटर हेतिरा थिया सम्झी खंभड़ा बंबड़ा थोरियूं ॼायूं न हे हो अंदरां ॿोली बि कनि ॾिठे त हाणे तोता तोती अंदरि विया आहिनि न त तोतो ॿाहिरि वेंदो आहे तोती अंदरि वेंदी आहे हो अंदरि वेंदो त हो वेंदी त मतां ॾिस माण्हू अचे थो त हुनखे ॿोली कंदा निकिता हलिया वेंदा मतां ॿई पकिड़े ॾरण जे टुंग ते को हथु ॾे या लटो ॾेई पकिड़े या का ॿिली को अचे या को मिसाल नोरीड़ो आहे या का ॿी बला असांजा ॿचा खणी वञे ठुंगा हणंदा आहिनि छोकिरे ॾिठो त हाणे मथां ठुंगा पाइनि निकिरी वञनि तोता ॿई निकिरी विया कम सां कॾहिं कॾहिं वेंदा आहिनि ॾिसंदा झिरकियूं बि हूंदियूं आहिनि त या कबूतर हूंदा आहिनि त मादी हली वेंदी आहे त वरी नरो आरो कंदो आहे नरो हली वेंदो त मादी आरो कंदी आहे छो त उनखे आननि जे मथां ओतिरा ॾींहं जी गर्मी हुजे जेकॾहिं ओड़े जी गर्मी न ॾींदसि त ॿचा न निकिरंदा आना किना थी वेंदा अदा कुदरत अलाह जी छोकिरो वञे पियो त उन ॾींहं में को नागो खपुर नागो नंढड़ा पर ज़हर ॾाढी थींदी अथनि छा उहो पखियुनि जा ॿचा ॾिसंदा आहिनि या अहिड़ी का ॾिसंदा आहिनि उते वेंदा आहिनि ॿचा जा आना पींदा आहिनि जा ॿचा खाईंदा आहिनि हिन जे ॾिठो त वियो नाग आस्ता सुरदो ॾरण में टपी अञा ॿचनि खे खाइण करणु वञे पियो त कुदरत अलाह जी छोकिरो बची छोकिरे खे दिलि में त ॿचा मां हितां कढां पकड़ियां
हा हे साईं खे चवाणी वयो छोकिरो वञण सां जी नांग जे ॾिठो त माण्हू जो आवाज़ आहे त मथां माखे मारे छो त माण्हू को हर कंहिंखे भउ थींदो आहे न हर शइ खे साईं छा साईं छोकिरो जे वञी करे हथ अंदरि टपाए हथ जा टपाए ॿचनि जे हथ पुॻो नांग जे त माखे थो पकिड़े जहां नांग हुयो त यकदमि चकू थिए चकू जी करे नांग पोइ उल्टी कलाबाज़ी ॾींदो आहे नांग जा जेके ॾंद हूंदा आहिनि ॿ मथ हूंदा आहिनि ॿ हेठि हूंदा आहिनि मथूं ॾंदनि नांग जे ॾंदनि जी हूंदी आहे ज़हर जी गोथरी नंढड़ी ऊंधो जो थींदो न उन में गोथरीअ में ॾंदनि में टुंग हूंदा आहिनि माण्हूअ जे जेका जानवर खे या पखीअ में उहो ज़हर दाख़िल थी वेंदी आहे पोइ उहो मरी वेंदो आहे इलाज न कराए छा इलाज न कराए त हे साईं हिनखे साईं डंक हयईं पर हिन छोकिरे सट जे ॾिनी त कुदरत सां उटरी न सघियो नांग खे परे लमड़े किरियो रोईंदो आयो माउ पीउ खे रोईंदो आयो चयो मांखे पहिरीं पिन मांखे बच कयो मां तव्हांजे माउ पीउ जो चवणु न वरितो आहे तव्हां समूरा माउ पीउ चवणु वठंदा हो न हा ॾाढो सुठो आहे माउ पीउ उस्ताद जेको बि चवनि उहो भलो हूंदो आहे जेको माण्हू उन ते हलंदो अमल कंदो त उहो दुनिया जे जहान में आख़िरत में सुरखुरू ऐं सोभारो कामयाबु थी वेंदो साईं खे चवनि पुटु छो थो रोई छा ॻाल्हि आहे चयो मां तव्हांजो मां चवणु न वरितो मां बराबरि ॾोह कयो कहिड़ो पुटु ॾोह कयो वियुमि भई चतूअ जा बचा करणु पोइ छा थियो चयो नाग मूंखे चकु वेंदो आहे चयो पोइ चई पुटु पोइ न वञे हाणे तोखे चयोसीं न बुराई जो नतीजो बुराई आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी तूं हुनखे ॾिसो त नाग तोखे चकु वेंदो त असां नेक निमाज़ी आहियूं असां जेके असांजा औलाद आहे सालियो आहे भला न अलाह रसूल जा कमु कंदा आहिनि तूं कुझु ॾिंगो हुई हाणे तोखे मां इलाजु करायां त अलाह कंदो ख़ुशि थी वेंदे सो ॿीहर अहिड़ी हरकत न कंदो कर चयां बाबा मां ॿीहर हरकत न कंदुमि पोइ डॉक्टर वटि वठी आहे छोकिरे जो इलाजु कयूं छोकिरो ख़ुशि थी वियो कल्ह वेठा त ख़ुशि